इमरान खान सादिक यमी न रहियो। इलेक्शन कमीशन पीटीआई चेयरमैन खे तोशाखाना रेफरेंस में 5 सालनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो। इमरान खान ख़िलाफ़ फ़ौजदारी केस में दाख़िल करण जो हुकुम। इमरान जी क़ौमी असेंबली वारी सीट भी ख़ाली करार। इलेक्शन कमीशन जी 5 रुकनी बेंच आइन जी आर्टिकल 63(1) तहत मुतफ़िक़ा फ़ैसिलो ॿुधायो। फ़ैसिले में चयो वियो आहे त इमरान जमा करायल जवाब में ग़लति बयानी खां कमु वरितो ऐं कूड़ो हलफ़नामो जमा करायो। असासन जा तफ़सील भी ग़लति जमा कराया। पीटीआई इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट वञण जो ऐलान। असद उमर चयो आहे त इलेक्शन कमीशन जी फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट में पेटिशन दाख़िल कराई वेंदी। फवाद चौधरी चयो आहे त फ़ैसिले ते इलेक्शन कमीशन खे शर्म अचणु घुर्जे। फ़ैसिलो इदारनि ते हमिलो आहे। इमरान खान चोरीअ में सग सूधो पकड़िजी पियो आहे। इलेक्शन कमीशन इमरान खे करप्ट प्रैक्टिस जो ॾोही करार ॾिनो आहे। पर ॾेई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुखालफ़नि ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाईंदड़ इमरान खान इलेक्शन कमीशन में पकड़जण ते नाअहल करार थी वियो आहे। सर्टिफाइड कूड़ो ऐं सनद याफ़्ता चोर चोरीअ जी नाक़ाबिले तरदीद सबूतनि सां गॾु नाअहल थियो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त ज़ाल मुड़स गॾिजी क़ौमी खज़ाने खे लुटियो। हिन वॾी चोरीअ जी सज़ा रुॻो नाअहलियत ते ख़तमु नथी थिए। इमरान खान लुटियल पैसा वापसि वरिता वञनि। वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार पारां इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जो ट्वीट कयो वियो। इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन ॿाहिरां पीटीआई कारकुननि जो एहतजाज। पुलिस पीटीआई एमएनए सालेह मोहम्मद जी गार्ड जी फायरिंग। पुलिस एमएनए ऐं संदसि गार्ड खे हिरासत में वठी छॾियो। पीटीआई जो लाहौर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज। कराचीअ में पीटीआई जा कारकुन रस्तनि ते निकिरी आया। सिंध हुकूमत पारां इमरान खान जी नाअहलीअ वारे फ़ैसिले जी आजियां। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त इलेक्शन कमीशन आइन ऐं कानून मूजिबि फ़ैसिलो ॾिनो। फ़ैसिले सां सियासत मां गंद साफ़ थी वियो आहे। सईद गनी चयो आहे त इमरान खे चोरी पकड़जण ते सज़ा मिली। नासिर शाह चयो त ॿियनि खे करप्ट सॾण वारो पाण करप्ट साबित थियो आहे। एक्सटेंशन न वठंदुसि, 5 हफ़्तनि में रिटायर थी रहियो आहियां। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त फ़ौज सियासत में मुदाख़लत न करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हाणे कॾहिं बि सियासत में मुदाख़लत न कंदी। नई मुक़ररी बाबति सवाल ते 5 हफ़्ता इंतज़ार करण जी सलाह। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट तकरारी नोटिस ट्वीट्स में केस में गिरफ़्तार पीटीआई सीनेटर आज़म सवाती जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। आज़म सवाती खे 10,000 रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम। आज़म सवाती तकरारी ट्वीट्स केस में गिरफ़्तार थियल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पार्लियामेंट्रीज़ ते दाख़िल केसनि जा तफ़सील तलब करे वरिता। सऊदी वाक़े में फवाद चौधरी ऐं ॿियनि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी। चीफ जस्टिस अतर मिनला रिमार्क्स ॾींदे चयो त अवाम जी दरख़्वास्त खां पोइ रूल्स में तरमीम थी चुकी आहे। हाणे को बि मेंबर तक जी नुमाइंदगी खां महरूम न रहंदो। उमेद आहे त रूल्स में तरमीम ते क़ाइदनि जी रूह मूजिबि अमल कयो वेंदो। सियासी बुनियादनि ते केस दाख़िल न थियण घुरिजनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात। वॾे वज़ीर आज़म खे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में जारी बहाली वारे कमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। मुराद अली शाह सिंध में बोर्ड सबबि थियल नुक़साननि बाबति बहाली वारे कमनि में दिलचस्पी वठण ते वज़ीर आज़म जा थोरा मञिया। मुलाक़ात में सूबाई वज़ीर शर्जील मेमन मौजूदु हो।
एक आमिर पंहिंजा मक़सद माण्हुनि लाइ नेब क़ाइमु कई। नेब सबबि मुल्की मईशत खे नुक़सान पहुतो आहे। हाणे नेब खे बंदि थियणु घुर्जे। अॻूणी वज़ीर आज़म शाहिद काका नवाज़ी चयो आहे त मुल्की मसइलनि जूं ज़िम्मेवार 2018 वारियूं चूंडियूं आहिनि। बैकडोर राब्तनि सां सदाईं नुक़सान थियो आहे। मुक़ाबिलो मैदान ते थियणु घुर्जे। खैरपुर में मैट्रिक जी शागिर्दियाणी सां इज्तिमाही लॾावट केस में गिरफ़्तार समूरा जवाबदार बरी। सिंध हाई कोर्ट औरत समेत 5 जवाबदारनि जी अपीलुनि ते 10 साल बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत समूरनि जवाबदारनि जूं अपीलूं मंज़ूर कंदे खेनि आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। जवाबदार में औरत साइमा, 4 उस्ताद शौकत अली, इस्तखर, इम्तियाज़ राजपर ऐं गुलाम मुस्तफ़ा शामिल। ट्रायल कोर्ट ॾोह साबित थियण ते जवाबदारनि खे उमिरि क़ैद सज़ा ॿुधाई हुई। कंदाकोट जे नूर खान सब्ज़ोई ॻोठ में रोज़ानी काविश ऐं कोशिश जे हाकर जे घर मां चोरीअ जी कोशिश। भाॻियनि जी सुजाग थियण ते चोरनि जी फायरिंग में काविश ऐं कोशिश जे हाकर रफ़ीक सब्ज़ोई जो भाउ रशीद सब्ज़ोई मारिजी वियो। भाॻियनि जी जवाबी फायरिंग में मुबैना चोर अब्दुल वाहिद सब्ज़ोई मारिजी वियो। सखर सिटी बाईपास वटि महिमान थी आयल शफ़ीक मोहम्मद कोसो क़तल। टंगवाणी वासी शफ़ीक मोहम्मद सखर में भाइटे वटि तरसियल हो। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। मियां साहब जे ॻोठ राजवाह में भया बिरादरी जे 2 धुरनि में पुराणी तकरार तां फायरिंग। अली नवाज़ भयो मारिजी वियो। धुरनि में शिकतान वधी वई। जेकबाद ते वेझो मोबाइल ते फोन ते गानो हलाइण तां 2 धुरनि में झेड़ो, 12 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ कमाल शाह में नौजवान मोबाइल फोन ते गानो हलायो त जखराणी धुरनि में झेड़ो थियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सां 2 धुरनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। T20 वर्ल्ड कप जो पहिरियों वॾो अपसेट। T20 वर्ल्ड कप अॻूणे चैंपियन वेस्ट इंडीज़ खे आयरलैंड 9 विकेट्स तां शिकस्त ॾेई इवेंट खां ॿाहिरि करे छॾियो। वेस्ट इंडीज़ पहिरीं बैटिंग कंदे 5 विकेट्स जे नुक़सान ते 146 रन्स ठाहियूं। आयरलैंड घुर्बल टारगेट 1 विकेट जे नुक़सान ते 17 ओवर्स में हासिल कयो। ॿी मैच में ज़िम्बाब्वे स्कॉटलैंड खे 5 विकेट्स तां शिकस्त ॾेई सुपर 12 लाइ क्वालिफाई करे वरितो। श्रीलंका, नीदरलैंड, ज़िम्बाब्वे ऐं आयरलैंड सुपर 12 लाइ क्वालिफाई करे चुका।